मैजिक मैथ। मैजिक मैथ असल में हिकिड़ो सॉफ्टवेयर हूंदो आहे जेको कंप्यूटर जो हूंदो आहे। उन कंप्यूटर में जेको सॉफ्टवेयर लॻल हूंदो उन तहत उहा शइ थींदी। पर असां वटि कंप्यूटर न आहे, असां उन हिसाब सां हिनखे कॉन्सेप्चुअली जेको आहे प्रोग्राम असां वटि अंग आहिनि 1 खां वठी 9 ताईं। 1 2 3 4 5 6 7 8 ऐं 9। असां जेकॾहिं हिते 9 खाना ठाहियूं नंढड़ा, हाणे ही भी असां वटि 9 डिजिटेड ऐं ही 9 नंढा नंढा बॉक्स। हा साईं। ये असां वटि मैजिक मैथ। मैजिक मैथ। हाँ मैजिक मैथ ये असां वटि 9 डिजिटेड 9 जेको आहे सो अदद आहिनि ऐं ही 9 असां वटि नंढा बॉक्स आहिनि। जेकॾहिं ही असां इन्हनि में विझूं ऐं हिननि टिनी खे जेकॾहिं असां जोड़ कयूं त हीअं बि 15 थियनि, हिन लाइन में बि 15 थियनि, हिन लाइन में बि 15 थियनि। ही असां वटि आहे हॉरिजॉन्टल ऐं ही असां वटि आहे वर्टिकल। वर्टिकल में 15 थियनि, हिते 15 थियनि, हिते 15 थियनि। ऐं ही जेको आहे ही असां वटि आहे डायगोनल। अंग्रेजी में असां चवंदा आहियूं डायगोनल। ऐं ही वरी आहे असां वटि एंटी डायगोनल। हाणे ही असां 9 डिजिट में पुट कयूं ऐं हर एक साइड में 15 15 असां वटि अचनि, बल्कि हीअं बि 15 अचनि ऐं हीअं बि 15 अचनि। माना हर साइड खां असां जेकॾहिं 3 डिजिट पाण में ऐड कयूं त उन जो जेको जवाब अचे उहो अचे असां वटि 15 अचे हर साइड खां। हाणे असांखे इहो ॾिसणो आहे त हिन में हिकिड़ा अदद जेके आहिनि इवन नंबर आहिनि ऐं हिकिड़ा अदद जेके आहिनि असां वटि ऑड नंबर। हाणे जीअं असां वटि इवन नंबर आहिनि 2 4 6 ऐं 8। इहे असां वटि छा आहिनि इवन नंबर 2 4 6 ऐं 8। बाक़ी जा 1 3 5 7 ऐं 9 इहे जेके असां वटि ऑड नंबर आहिनि। माना 21 अदद आहिनि असां वटि। छा आहिनि असां वटि 21 अदद। जी जी। ऐं असां वटि बाक़ी जेके 5 बचा 1 2 3 4 5 जेके खाना बचा उन्हनि में असां इहे पुट कंदासीं त हर साइड में जॾहिं जोड़ कंदासीं त असांखे 15 15 मिलंदो। असल आहे कॉन्सेप्ट सां पढ़ाइण। हाणे जेकॾहिं 4 ऐं 2 घणा थिया असां वटि 6 थिया। 6 में जॾहिं असां 9 मिलाईंदासीं तॾहिं असां वटि थिया वरी 15। जेकॾहिं 6 ऐं 2 घणा असां वटि 8 थिया। 8 में जेकॾहिं असां 7 विझंदासीं तॾहिं असां वटि थींदा 15। 8 में 4 घणा थिया 12 थिया। 12 में 3 असां विझंदासीं त घणा थींदा 15 थींदा। ऐं 8 में 6 घणा थिया असां वटि 8 में 6 14 थिया। 14 में 1 मिलाईंदासीं त घणा थींदा 15 थींदा। 9 ऐं 1 घणा थिया 10। हिते असां 5 विझंदासीं त घणा थींदा 15 थींदा। 9 ऐं 2 11 11 4 15 पूरा। 7 ऐं 3 10 10 ऐं 5 15 पूरा। 6 ऐं 1 7 7 ऐं 8 15। 4 ऐं 3 7 7 ऐं 8 15। 5 ऐं 1 6 6 ऐं 9 15। 2 ऐं 7 9 9 ऐं 6 15। 6 ऐं 5 11 11 ऐं 4 15। 2 ऐं 5 7 7 ऐं 8 15। हर साइड का तो हम एड करना तो ये 15 है। माता ने ये सिर्फ कॉन्सेप्ट का बताया, रट्टे सा ना बताया था। 2 का तेरे रूम 4 का तेरे रूम 6 का तेरे रूम या 8 का तेरे रूम। इनमें 4 नंबर जेके असांजा वधी अदद आहिनि 2 4 6 8 ऐं 5 अदद जेके असां वटि 21 अदद आहिनि उहे असां हिन ॿिनी जे विच में लॻाया हिते 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 असां वटि हर साइड में 15। हीअ आहे मैजिक 3x3। मैजिक 3, ही तव्हां कंप्यूटर ते सॉफ्टवेयर में लॻाईंदा त उहो थींदो। उन सॉफ्टवेयर जो नालो आहे मैटलैब। उन सॉफ्टवेयर जो नालो आहे मैटलैब। जंहिं बि कंप्यूटर में उहो इंस्टॉल कबो तव्हां ही लॻाईंदा तव्हां वटि टेबल अची वेंदी। ऐं इवन तव्हां क़ुरान मजीद अगरि पढ़ंदा हूंदा त क़ुरान मजीद जे कंहिं हिकिड़े पेज ते ही बिल्कुलु नक्शो हिन जो लॻल आहे।